1986 खां वठी जलाल चांडे कदम रखियो मौसीक़ी जी जेको आहे सो दुनिया में। ऐं जलाल चांडे खां ॿिए नंबर ते फौज़िया सूमरो सिंध जी वॾी फ़नकार थी उभरी, जेका औरतुनि में हिकु बहितरीनु फ़नकार हुई, जंहिंखे कोयल ज़बान जो टाइटल बि मिलियल आहे। ऐं उन खां अलावा जलाल चांडियो ऐं फौज़िया सूमरो पंहिंजे दौर जा हिकु वॾा फ़नकार हुया ऐं उन्हनि खे खोड़ सारा सोना ताज बि कंपनी जे तरफ़ां पाराया विया। उहे इन जे करे पाराया विया जो इहे ॿई फ़नकार सिंध में जग मशहूर फ़नकार हुया ऐं अवामी फ़नकार हुया। अवाम तमामु घणो इन्हनि खे ॿुधे पई ऐं कंपनी वारा बि इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि मां किरोड़े रुपया कमाइनि पिया कैस्टनि जे सूरत में। जेके एल्बम रिलीज़ पिया थियनि, हिकिड़ो हिकिड़ो एल्बम किरोड़े रुपयनि जी बिज़नेस पियो करे ऐं लखे रुपया कमाइनि पिया उन मां। ऐं उन खां अलावा फौज़िया सूमरो थियो, जलाल चांडियो थियो। हिन वक़्त जे अगरि 2025 जी ॻाल्हि कजे त हिन वक़्तु वरी मुमताज़ मौलाई बि हिकु बहितरीनु सिंध जो फ़नकार आहे। ऐं चांडिया हमेशह जेको आहे सो सिंध में चांडियनि जो वॾो नालो रहियो आहे। जीअं परू चांडियो थियो, जेको धाड़ेल हुयो, सिंध जो वॾो धाड़ेल हुयो, जेको अॼु ताईं बि तमामु घणो मक़बूल आहे। ऐं उन जा किस्सा ऐं कहाणियूं खोड़ सारा असां पंहिंजे चैनलनि ते आणींदा रहंदा आहियूं। परू चांडियो थियो, जलाल चांडियो थियो, मोहम्मद उर्स चांडियो थियो, या हिन वक़्तु मुमताज़ अली मौलाई आहे। सॼो मुमताज़ मौलाई पियो वञे, लेकिन ज़ात जो मुमताज़ मौलाई बि चांडियो ई आहे, जेको हिन वक़्तु तमामु घणो मक़बूल आहे ऐं सिंध में उन खे सिंध जो किंग बि सॾिजे थो। दोस्तो, इहे अहिड़ा बहितरीनु फ़नकार थी गुज़रिया जिन्हनि खे अवाम हर सूरत में प्यारु कयो ऐं अवाम उन्हनि खे अॼु ताईं बि चाहियो। दोस्तो, जलाल चांडियो हिकु बख़्त वारो माण्हू हूंदो हुयो ऐं जलाल चांडियो बिल्कुलु अणपढ़ियल माण्हू हुयो ऐं जलाल चांडे खे लिख ऐं पढ़ बिल्कुलु न ईंदो हुयो। लेकिन उन जे बावजूद बि जलाल चांडे 60,000 खां मथे जेके कलाम हुया उहे ज़बानी यादि करे ऐं उहे कलाम अॼु ताईं बि जलाल चांडे जा मौजूदु आहिनि। दोस्तो, कैस्टनि जे सूरत में बि, सोशल मीडिया जे सूरत में बि, जेके जलाल चांडियो बिल्कुलु अणपढ़ियल जे हुजण जे बावजूद बि 60,000 खां मथे जलाल चांडे एल्बम रिलीज़ कया। इहा वॾी ॻाल्हि हुई ऐं अल्लाह ताला जी हिकु नेमत हुई जलाल चांडे जे मथां, जो जलाल चांडियो हिकु ज़हन पाण खे यादि करणु इहे 60,000 कलाम, इहा वॾी ॻाल्हि हूंदी आहे। ऐं जलाल चांडे खे शौक़ु तमामु घणो हूंदो हुयो पंहिंजे महफ़िल मौसीक़ी जी दौरान। इन जे करे जलाल चांडे खे जेका बि कलाम पहिरें दफ़ा ॿुधाई वेंदी हुई उहा जलाल चांडे खे यादि ऐं ज़हन में बिल्कुलु नक्श थी वेंदो हुयो। हिन वक़्त जी अगरि मुमताज़ मौलाई जी ॻाल्हि कजे त मुमताज़ मौलाई बि सिंध जो हिकु वॾो फ़नकार आहे। मुमताज़ मौलाई थियो, जोगी जलाल थियो ऐं उन खां अलावा जेको आहे सो ग़ुलाम हुसैन उमराणी थियो। अहिड़ा चंद फ़नकार नाले जा जेके रहिया आहिनि हिन वक़्तु सिंध में, जंहिंसां अवाम तमामु घणो चाहे पई ऐं अवाम उन्हनि खे ॿुधणु बि पसंदि करे थी। त वॾी महिरबानी, नंढो वीडियो हुयो, तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर